नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नुअमिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिलहु फला हादिय लहु वनशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीका लहु वनशहदु अन्न सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। काबिल एहतराम मुजा इस्लामी भाइरों, असल हुकुम तो इहो ही आहे त बिल्कुल हिकिड़ो नमाज़ी जो कुल्लो ॿिए नमाज़ीअ सां मिलियल हुजे, नमाज़ जे अंदरि फ़र्ज़ नमाज़ में कुल्लो कुल्ले सां मिलाए करे बीहजे, सफ़ सही भी हुजे, सिधी भी हुजे ऐं नमाज़ीअ जो कुल्लो कुल्ले सां मिलायल हुजे। अलबत्ता जेको माज़ूर आहे उहो मुस्तस्ना आहे ऐं डॉक्टरनि जो चवणु आहे त हिन वक़्तु सभई माज़ूर आहिनि, सभिनी खे उज़्र आहे, त इन जे करे जीअं असीं ॿियनि शयुनि में इलाज में डॉक्टरनि ॾे रुजू करियूं था ऐं उन्हनि जी हिकमत अमलीअ ते अमल करियूं था त हिन में बि करणु घुरिजे। हू चवनि था त मुसाफ़ो बि न कजे, भाकुर बि न पाइजे ऐं फ़ासिलो बि रहे, त इन जे करे फ़ासिले जो एहतमाम कजे। बाज़े मस्जिदनि में इन जो एहतमाम आहे, बाज़े में कोन्हे, त इन जे करे असांखे इन जो एहतमाम करणु घुरिजे। हिकिड़े पासे डॉक्टरनि जी राय, ॿिए पासे उलमा बि उन्हनि जी ताईद था कनि त भई ईअं ई कजे, त पोइ असांखे परेशान न थियणु घुरिजे ऐं ज़िद न करणु घुरिजे। बाज़े माण्हू ज़िद बि कंदा आहिनि, त इहो ज़िद अजायो आहे। जॾहिं उलमा किराम उहे बि सभु वॾा वॾा आलिम मुफ़्ती हज़रात जॾहिं उन जी इजाज़त ॾियनि था त पोइ असांजे लाइ त को मसइलो कोन्हे। जॾहिं हू चवनि था त 60 सालनि खां वॾो अगरि बीमार आहे, घर में नमाज़ पढ़े त उनखे इजाज़त आहे, त इंशा अल्लाह असांखे घर में नमाज़ पढ़ण ते बि उहो ई अजुर मिलंदो जेको मस्जिद में मिले थो। जेका आयत करीमा मूं तिलावत कई मशहूर आयत आहे, गुज़श्ता खां गुज़श्ता हफ़्ते बि इहा ई तिलावत कई, जंहिंमें अल्लाह रब्बुल आलमीन उम्मत के इहो हुकुम फरमायो आहे, या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा, दुरूद व सलाम पढ़ो सरकारे दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ते। लेकिन उन जो तरीक़ो उसलूब अजीब अल्लाह ताला बयान फरमायो। तो पहिरीं अल्लाह फरमायो, अल्लाह
बे पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद पढ़नि था, मोकिलीनि था पंहिंजे शान जे मुताबिक़, यानी रहमत मोकिलीनि था ऐं फ़रिश्ता बि रहमत ऐं बरकत जी दुआ कनि था। अवां बि सरकारी दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद और सलाम मोकिलियो। या वाहिद अमल आहे जेको अल्लाह रब्बुल आलमीन ख़ुद भी फरमाइनि था ऐं फ़रिश्ता भी कनि था। वरना बाक़ी नमाज, रोज़ो, ज़कात असीं सभई अल्लाह ताला जी रज़ा ख़ातिर पढ़ूं था, लेकिन नमाज अल्लाह नथो पढ़े, रोज़ो नथो रखे, ज़कात नथो रखे, छाकाणि जो इहो अब्द जो कमु आहे, माबूद जो कमु कोन्हे। लेकिन दुरूद शरीफ़ अहिड़ो अज़ीम शान अमल आहे जो ख़ुदि अल्लाह ताला पंहिंजे शान जे मुताबिक़ इहो अमल कनि था, जंहिंजो हासिल आहे त अल्लाह ताला सरकारे दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते ख़ुसूसी रहमतूं नाज़िल कनि। इन करे इहा अज़ीम शान इबादत आहे। इन सां मुतालिक़ कुझु ॻाल्हियूं गुज़िश्ता हफ़्ते मूं अर्ज़ कयूं हुयूं। इहो अहिड़ो तवील उनवान आहे जो इन ते कई हफ़्ता हज़रात उलमा किराम बयान कनि था। अज़ीम शान इबादत आहे जंहिंमें ज़िक्र बि आहे, अल्लाहुम्मा, ए अल्लाह, अल्लाह जो नालो अची वियो त इहो ज़िक्र बि आहे ऐं दुरूद शरीफ़ आहे, अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद, सरकारे दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी फ़ज़ीलत जो ज़िक्र बि आहे। त इन इतमाम सां कंहिं ॿिए नबीअ ते दुरूद कोन मोकिलियो वियो। ॿिया जेके अंबिया अलैहिमुस्सलाम आहिनि उन्हनि जे लाइ सिर्फ़ु चइजे थो सलाम जो लफ़्ज़ अलैहिस्सलाम। हज़रत नूह अलैहिस्सलाम, हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम, लेकिन सरकारे दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे लाइ चइजे थो अलैहिस्सलातु वस्सलाम। त इहा इन में गोया सरकारे दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी फ़ज़ीलत बि आहे, मान ऐं मर्तबे जो ज़िक्र बि आहे, शुरूअ में ज़िक्र बि आहे। त इन करे अज़ीम भलाइनि ते, फ़ज़ीलतुनि ते मुश्तमिल आहे दुरूद शरीफ़। पाण फरमाईं त जंहिंजे साम्हूं मुंहिंजो नालो वरितो वञे ऐं पोइ हू दुरूद शरीफ़ न पढ़े त उहो बख़ील आहे, ऐं यकीनन उहो बख़ील आहे। मुहसिन इंसानियत, पाण पूरी इंसानियत जा वॾे में वॾा मुहसिन आहिनि। पूरे आलम में अल्लाह रब्बुल आलमीन खां बाद में सारी मख़लूक़ में वॾे में वॾा मुहसिन पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन आहिनि। ऐं मुहसिन जा हुकूक हूंदा आहिनि। उन्हनि हक़नि मां इहो हक़ आहे त ज़िंदगी भर में हिकु दफ़ो दुरूद शरीफ़ पढ़णु त फ़र्ज़ु आहे। जीअं नमाज़ फ़र्ज़ु आहे, रोज़ो फ़र्ज़ु आहे, उहो त रोज़ाना, लेकिन हिकु दफ़ो दुरूद शरीफ़ पढ़णु इहो फ़र्ज़ ऐन आहे। अगरि कंहिं मुस्लमान हिकु दफ़ो बि दुरूद शरीफ़ न पढ़ियो त उहो फ़र्ज़ जो तारिक आहे। ऐं सरकारे दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो नालो मुबारक जॾहिं अचे त पोइ पहिरियों दफ़ो उन मजलिस में दुरूद शरीफ़ पढ़णु वाजिबु आहे। जेका बि मजलिस हुजे उते तज़किरो थिए त हिकु दफ़ो दुरूद शरीफ़ पढ़णु वाजिबु आहे। वाजिब ऐं फ़र्ज़ में इहो ई फ़र्क़ु आहे, जीअं फ़र्ज़ु नमाज़ ऐं वितर में आहे। वितर वाजिबु आहे, इशा जी नमाज़ फ़र्ज़ु आहे। हिकु दफ़ो दुरूद शरीफ़ पढ़णु फ़र्ज़ ऐन आहे। ऐं जॾहिं बि संदन तज़किरो थिए त दुरूद शरीफ़ पहिरियों दफ़ो पढ़णु वाजिबु आहे।
ऐं बार बार ज़ाहिर आहे हिकिड़ी मजलिस में 10 दफ़ा बि ज़िक्र थी सघे थो, 100 दफ़ा बि थी सघे थो, त बार बार दुरूद शरीफ़ पढ़णु मुस्तहब आहे। 100 दफ़ा ज़िक्र थिए, 100 दफ़ा पढ़, जेतिरनि दफ़ा ज़िक्र थिए। तलबा जॾहिं पढ़ंदा आहिनि हदीस जा किताब, त पोइ हर सीट ते सरकारे दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो वाला नामो ईंदो आहे, मुबारक नालो ईंदो आहे, त उते लिखियलु हूंदो आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, त तलबा उनखे पढ़ंदा आहिनि। बसा औक़ात हिकिड़ी सीट में सरकारे दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो 2 दफ़ा नालो ईंदो आहे, त हू 2 दफ़ा दुरूद शरीफ़ पढ़ंदा आहिनि। किथे किथे शातो नादिर 3 दफ़ा बि नालो ईंदो आहे हिकिड़ी सीट में, त पोइ 3 दफ़ा दुरूद शरीफ़ पढ़ंदा आहिनि। त बार बार दुरूद शरीफ़ पढ़णु इहो मुस्तहब आहे, जाइज़ न बल्कि मुस्तहब आहे, बाइस अजरो सवाब आहे, ऐं उन में को ख़र्च बि कोन थो थिए। असल त दुरूद शरीफ़ आहे दुरूद इब्राहिमी, जेको सरकारे दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पाण ख़ुदि ॿुधायूं, बाज़े ॿियनि कलिमात सां बि पाण दुरूद फरमाया अथनि, लेकिन दुरूद इब्राहिमी जेको असीं नमाज़ में पढ़ूं था, अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद, अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। असल इहो दुरूद शरीफ़ आहे जेको नमाज में पढ़ूं, इनखे तमामु घणी फ़ज़ीलत हासिल आहे, छाकाणि जो सरकारे दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन इन जी तालीम फरमाई आहे। लेकिन अगर को मुख्तसरन दुरूद शरीफ़ पढ़े सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद वसल्लिम मुबारक वसल्लिम, मुख्तसर पढ़े सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तो इन जी भी इजाज़त आहे। तो बार बार तो पढ़णो पए तो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पढ़े। लेकिन बाज़े छा कंदा आहिनि, जो ख़ासि तरह सां लिखण जो मरहलो ईंदो आहे, तो हू सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बजाए सलाम लिखंदा आहिनि। इहा बेअदबी आहे, इहा कंजूसी आहे, इहो बुख़ुल आहे, बेअदबी आहे। बाज़ अञा बि बुख़ुल कंदा आहिनि, सिर्फ़ साद लिखंदा आहिनि, इहो अञा बि वधीक बुख़ुल आहे। पूरो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लिखिजे। अमां बुखारी शरीफ़, तिरमिज़ी शरीफ़, ॿिया सियासिता जा किताब, ॿिया हदीस जा किताब खणी ॾिसंदो, जीअं मूं अर्ज़ु कयो त हर सीट में संदन नालो आहे, हर सीट में 16 सीटूं 20 सीटूं तक़रीबन थियनि थियूं। बुखारी शरीफ़ में 20 सीटुनि में कम से कम 20 दफ़ा नालो आहे, वरना कंहिं सीट में 2 दफ़ा बि आहे, त पोइ 30 दफ़ा थी वियो हिकिड़े सफ़े में। तो उन सां गॾु पूरो इहो लिखियलु आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, सिर्फ़ु सलाम कोन्हे लिखियलु। इहा बेअदबी आहे, गुस्ताखी बि आहे ऐं बुख़ुल बि आहे। इन खां पासो कजे। हदीस में अचे थो त जॾहिं को दुरूद शरीफ़ लिखी थो छॾे, त जेसीं ताईं उहो दुरूद शरीफ़ लिखियलु रहे थो, तेसीं ताईं रहमत जा फ़रिश्ता हिन जे लाइ दुआ कंदा रहनि। केॾो वॾो एज़ाज़ आहे। वरी जेको बि उनखे पढ़ंदो, ॿियो पढ़ंदो, उनजो बि न लिखण वारे खे अजरो सवाबु मिले थो। इन जे करे इहा अज़ीम शान इबादत आहे, अज़ीम शान इबादत आहे। इन खां महरूम वॾो महरूम आहे। हिकिड़े मौक़े ते सरकारे दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ग़ालिबन जुमे जो ॾींहुं ख़ुतबे जे लाइ पाण
मेंबर ते चढ़िया, पहिरें ॾाके ते चढ़िया त चयूं आमीन, ॿिए ॾाके ते चढ़िया चयूं आमीन, टे ॾाके ते चढ़िया चयूं आमीन, पोइ पाण ख़ुतबो पढ़ायो। नमाज जी फ़राग़त खां बाद में साहबा अर्ज़ कयो त अॼु अवां हिकिड़ी नई शइ कई आहे जेका असां पहिरीं कान ॾिठी आहे, असांजे इल्म में अची वञे। त पाण फरमायूं त असल में जॾहिं आऊं पहिरें ॾाके ते चढ़ियसि त जिब्राईल अमीन आयो। जिब्राईल अमीन आयो, तमाम फ़रिश्तनि जो सरदार आहे जिब्राईल अमीन, ऐं सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तमाम अंबिया जा सरदार आहिनि, ऐं जुमे जो ॾींहुं तमाम ॾींहंनि जो सरदार आहे। फरमायूं त उन टे बददुआऊं कई। अरबीअ में दआ लहू, दआ अले, दआ लहू जो माना हूंदी आहे दुआ करणु, ऐं दआ अले जी माना हूंदी आहे बददुआ करणु। लफ़्ज़ ॿिन्ही जे लाइ दआ जो आहे, पर अला सिलो अची वञे अॻियां, अले त माना बददुआ कई, त जिब्राईल बददुआ कई ऐं मूं उन जी बददुआ ते आमीन चई। अंदाज़ो करियो त बददुआ करण वारो केरु? जिब्राईल, जेको तमामु अंबिया जो, तमामु फ़रिश्तनि जो सरदार। आमीन चवण वारा केरु? सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जेके तमामु अंबिया जा सरदार। ऐं ॾींहुं जुमे जो वक़्तु उहो जे टाइम ते दुआ बददुआ क़बूल थिए थी। त जिब्राईल पहिरें ॾाके ते चढ़ियो त हिकिड़ी बददुआ कई, मूं आमीन चयो, ॿिए ते बददुआ कई, मूं आमीन चयो, टे ते बददुआ कई, मूं आमीन चयो। पाण फरमायूं त जॾहिं पहिरें ॾाके ते आऊं चढ़ियसि त जिब्राईल चयो त उहो माण्हू जंहिंजा पीउ माउ आहिनि ऐं हू उन जी ख़िदमत करे जन्नत हासिल करे थी सघियो, लेकिन जन्नत हासिल न करे सघियो, यानी उन्हनि खे सताई रंजाई, उन जी ख़िदमत कान कई। मफ़हूम अर्ज़ थो करियां, या अल्लाह तूं उनखे हलाक कर, मूं चयो आमीन। कहिड़ी ख़सारे जी ॻाल्हि आहे। माउ पीउ खे राज़ी करणु तमामु आसान आहे, सभ खां वधीक आसान माउ पीउ खे राज़ी करणु आहे। उते हिकिड़े जुमिले ते राज़ी थियो था वञनि, हिकिड़े जुमिले ते केतिरो बि केरु सताए, लेकिन हिकिड़ो जुमिलो चए अम्मा मूंखे माफ़ु कर या अब्बा मूंखे माफ़ु कर, हू फौरी माफ़ु करे था सघनि। माउ पीउ जी दुआ हासिल करणु ऐं माउ पीउ खे ख़ुशि करणु, उस्ताद खे ख़ुशि करणु बि मुश्किल आहे ऐं ॿियनि खे ख़ुशि करणु बि मुश्किल आहे। माउ पीउ खे त ख़ुशि करणु तमामु आसान आहे। हिन खे मौक़ो मिलियो जो माउ पीउ ॿई मौजूदु आहे या हिकिड़ो मौजूदु आहे, जन्नत माणण जो हिन जे लाइ तमामु बहितरीनु मौक़ो हो, तमामु बहितरीनु मौक़ो हो। जान त सभिनी खे छॾिणो आहे, लेकिन ये अहिड़ो नालाइक़ निकितो जो उहा जन्नत हासिल न करे सघियो, उन्हनि खे राज़ी कोन करे सघियो। मूं चयो या अल्लाह तूं उनखे तबाह कर। जिब्राईल चयो, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आमीन। अॼुकल्ह इहो ॾोह तमामु घणो आहे, चङा ख़ासा नमाज़ी बि हिन में मुब्तला हूंदा आहिनि। पीउ माउ खे पीउ माउ कोन सम्झंदा आहिनि, उन्हनि खे वबाल सम्झंदा आहिनि, उन्हनि सां महबत जो मामिलो कोन कंदा आहिनि, शफ़क़त जो मामिलो कोन कंदा आहिनि, उन्हनि खे सताईंदा आहिनि, रंजाईंदा आहिनि ऐं पंहिंजे लाइ आख़िरत तबाह कंदा आहिनि। उहे ख़ुशि नसीब आहिनि जिन जे लाइ पीउ पाए माउ पाए या हिकिड़ो आहे, जन्नत हासिल करे था सघनि, लेकिन न पिया हासिल कनि त चइबो त बदनसीब आहिनि। दुनिया मां ॿई हलिया विया पोइ बि उन्हनि जे लाइ वधि में वधि इस्तिग़फ़ार कजे, वधि में वधि इस्तिग़फ़ार कजे, उन्हनि जे लाइ ईसाले सवाब कजे। त उन सां अगरि दुनिया में उहे नाराज़ हुआ
तो अल्लाह जी ज़ात में उम्मीद आहे तो इंशाअल्लाह वो राज़ी थी वेंदा। ॿिए ॾाके ते जॾहिं मूं पैर रखियो तो जिब्राइल अमीन चयो तो जंहिंखे रमज़ान जी सआदत मिली, रमज़ान जी दौलत मिली, रमज़ान आहे जन्नत माणण जो, बख़्शिश ऐं मग़फ़िरत हासिल करण जो मुस्तनद नुस्ख़ो, जंहिंमें अल्लाह रब्बुल आलमीन जे तरफ़ां बेपनाह सुबुह शाम मग़फ़िरत थिए थी, बख़्शिश थिए थी। रमज़ान पूरो मिली वियो ऐं इहा बख़्शिश बीमार जे लाइ बि आहे, माज़ूर जे लाइ बि आहे, जेको बिस्तरे ते पियो आहे उन जे लाइ बि आहे, उन तरीक़े सां वठी छॾे ऐं सेहतमंद जे लाइ बि आहे। रमज़ानुल मुबारक में बशर्ते रमज़ान जे हुकूक खे अदा करे। रमज़ान हिन खे नसीब थियो, लेकिन ही पंहिंजी बख़्शिश न कराए सघियो, माफ़ पाण खे कराए कोन सघियो। हूअं बि अल्लाह ताला खे राज़ी करणु तमामु आसान, तमामु आसान। रब्बि ग़फ़िर वरहम व अंत ख़ैरुर राहिमीन चए, अल्लाह माफ़ तो करे छॾे। रमज़ान में त अञा बि वधीक अल्लाह ताला जी बख़्शिश थिए थी। लखा माण्हू योमिया अल्लाह ताला बख़्शिश करे थो। ही पोइ बि कोन पाण जी बख़्शिश कराए सघियो, हालांकि पूरा 30 ॾींहं हिन वटि हुआ। ईअं कोन्हे हिकिड़ो ॾींहुं हो या हिकिड़ो कलाक हो या हिकिड़ो लम्हो हो, थोरी देरि जे लाइ ॻाल्हि ख़तमु थी वई, बल्कि पूरा 30 ॾींहं 29 ॾींहं हिन खे मिलिया, लेकिन ही बख़्शिश न कराए सघियो। मूं चयो या अल्लाह हुनखे हलाक कर, तबाह कर। इहो जिब्राइल अमीन चयो। सरकारे दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेके मुजस्समे रहमत आहिनि, सरापा रहमत आहिनि, पाण रहमत बणिजी आया। दुश्मननि खे पाण माफ़ करे छॾियऊं। जेके क़ातिल हुआ, जिन कढियो मक्कतुल मुकर्रमा मां, उन्हनि खे माफ़ करे छॾियऊं। पाण सरापा रहमत ई रहमत, रहमत ई रहमत। लेकिन उहे बि उन बददुआ में जिब्राइल अमीन सां शरीक पिया थियनि ऐं चवनि पिया आमीन। इहा वॾी ख़तरनाक ॻाल्हि आहे। रमज़ान हेल बि वरी गुज़री वियो। अल्लाह ताला असांखे सिहत ऐं आफ़ियत सां बार बार रमज़ान नसीब फ़रमाए ऐं रमज़ान जी बख़्शिशूं नसीब फ़रमाए। वरी जॾहिं 3 ॾाके ते जिब्राइल अमीन चढ़ियो त उन वरी हिकिड़ी बददुआ कई त जंहिंजे साम्हूं सरकारे दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़िक्र अचे ऐं पोइ हू दुरूद शरीफ़ न पढ़े त मूं चयो या अल्लाह तूं उनखे हलाक कर। अहिड़ो नाशुक्र को दुनिया में कोन्हे, अहिड़ो को कम ज़र्फ़ को दुनिया में कोन्हे जेको पंहिंजे मोहसिन खे यादि नथो करे। मूं चयो हलाक कर, त मूं बि जवाब में चयो आमीन, या अल्लाह तूं उनखे हलाक। त दोस्तो, इहो कॾहिं कॾहिं असां खां ग़फ़लत थी वेंदी आहे, बेतवजी थी वेंदी आहे, जो पहिरियों दफ़ो ख़ासि तरह सां जॾहिं सरकारे दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इस्म मुबारक अचे थो त उन टाइम ते दुरूद शरीफ़ पढ़णु वाजिब आहे ऐं बार बार पढ़णु मुस्तहब आहे। पूरी ज़िंदगी भर अल्लाह ताला असांखे इहा दौलत अता कई आहे, असांखे इन जो क़दुरु करणु घुरिजे। ॾाढी बेक़दरी थी थिए त इन बददुआ खां बचणु घुरिजे। बददुआ बि कंहिं कई, जिब्राइल कई, जेको फ़रिश्तनि में मासूम, सभिनी खां मासूमीन जो बि इमाम सरकारे दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन आमीन चई, जेके नबीयुल अंबिया आहिनि, इमामुल अंबिया आहिनि, ख़ातमुन नबीयीन आहिनि। अल्लाह रब्बुल आलमीन असां सभिनी खे इन वईद खां, इन बददुआ खां महफ़ूज़ फरमाए। तो ये अज़ीम शान इबादत आहे। दुरूद शरीफ अज़ीम शान इबादत। सरकारे दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, इन्ना लिल्लाहि सय्याहीन फिल अर्ज़, अल्लाह जे लाइ फ़रिश्तनि जी हिकिड़ी जमात आहे जेका घुमे पई, फिरे पई। उन्हनि जे ज़िम्मे बसि हिकिड़ी ड्यूटी आहे, युबल्लिगुनी, उहे मूंखे पहुचाइनि था, मिन उम्मति सलाम औ कमा क़ाल, को बि उम्मती किथे बि दुरूद शरीफ़ पढ़े थो त उन्हनि फ़रिश्तनि जो कमु आहे त उहे उन दुरूद शरीफ़ खे खणी मुंहिंजी ख़िदमत में
पेश था कनि। किथे बि पढ़ियो वञे, हाला में पढ़ियो वञे, कंहिं दुनिया जे ॿिए कुंड में पढ़ियो वञे, उन्हनि फ़रिश्तनि जो उन्हनि जो तइदाद बि अल्लाह खे मालूम आहे। उन्हनि जी ज़िमेदारी आहे त जिते बि दुरूद शरीफ़ पढ़ियो वञे त उहे दुरूद शरीफ़ खणी रोज़ा अक़दस ते सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में पेश था कनि। इहा केॾी वॾी ॻाल्हि आहे। ॿी रिवायत में ईअं बचे थो त पाण फरमायूं त उहे नालो वठी त फलाणे बिन फलाणे अव्हां खे दुरूद ऐं सलाम पढ़ियो आहे, उन्हनि पेश कयो आहे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे साम्हूं उन्हनि जो नालो वरितो थो वञे। इहा केॾी वॾी शहादत आहे त हिकिड़ो नापाक उम्मती हुजे ऐं बार बार दुरूद शरीफ़ पढ़ण जे करे या रोज़ाना कई सारा दुरूद शरीफ़ पढ़ण जे करे फ़रिश्ता रोज़ाना हिन जा दुरूद शरीफ़ खणी सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में पेश कनि। इहा तमामु वॾी सआदत आहे, तमामु वॾी सआदत जी ॻाल्हि आहे। हिन जी तक़ाज़ा ई आहे त असां कम से कम रोज़ाना 100 दफ़ा दुरूद शरीफ़ पढ़ूं। अव्वल त दुरूद इब्राहिमी पढ़ूं जो न त सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। बाज़े दुरूद शरीफ़ जेके आहिनि जेके बाद में दुरूद लखी वग़ैरह अहिड़े क़िस्म जा आहिनि त इहे बाद जा आहिनि ऐं बसा औक़ात उन में कुझु अल्फाज़ शिरकिया बि हूंदा आहिनि ऐं लखी माना लख दफ़ा उन जो अजुर थो मिले। हालांकि कंहिं हदीस में बि कोन थो अचे त लख दफ़ा अजुर थो मिले। त इन जी बजाए दुरूद इब्राहिमी पढ़िजे या सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पढ़िजे या ॿिया दुरूद जेके सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खां मनक़ूल आहिनि उन्हनि खे पढ़िजे। वरी पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त इहो त जेको माण्हू परे थो दुरूद शरीफ़ पढ़े उहो मुंहिंजी ख़िदमत में पेश कयो थो वञे ऐं जेको मुंहिंजे साम्हूं थो अचे दुरूद शरीफ़ पढ़े त आऊं बनफ़्से नफ़ीस उनखे ॿुधां बि थो, जवाब बि ॾियां थो। इहो केॾो वॾो एज़ाज़ आहे। जेके हाजी हज़रात वञनि था, मोतमिरीन वञनि था, अॼुकल्ह बदनसीबीअ सां पूरी दुनिया ते मके जो दरवाज़ो मदीने जो दरवाज़ो बंदि थी वियो आहे। दुनिया जो को फ़र्द हाणे मके नथो फ़िलहाल वञी सघे, मदीने नथो वञी सघे। को बि फ़र्द अञा बि कढनि पिया, उते जे माण्हुनि खे अञा जेके ग़ैर मुल्की आहिनि उन्हनि खे कढनि पिया। तो अल्लाह ताला जी नाराज़गी आहे। या त हिकिड़ो ज़मानो हो लखा माण्हू इन मौसम में वेंदा हुआ, अॼु फलाणो पियो वञे, अॼु फलाणो पियो वञे, अॼु फलाणो पियो वञे। हिकिड़े हिकिड़े मुल्क मां हज़ार हा माण्हू वेंदा हुआ। या बदनसीबी आहे जो हिकिड़ो बि नथो वञी सघे। उते जा माण्हू बि आसानीअ सां हाज़िरी नथा ॾेई सघनि, आसानीअ सां उमिरो नथा करे सघनि, हज नथा करे सघनि, बसि महदूद आहे। इहा अल्लाह ताला जी नाराज़गी आहे। अल्लाह त क़ादिर आहे, क़दीर आहे। इन्नल्लाह अला कुल्लि शैइन क़दीर। हुन जी हर शइ ते कुदरत आहे। हिकिड़े लम्हे में इन वबा खे ख़तमु करे छॾे। क़ादिर आहे, क़ादिर मुतलक़ आहे, जीअं चाहे तीअं करे थो। वमा तशाऊन इल्ला अन यशा अल्लाहु रब्बुल आलमीन। जेको रब चाहींदो असीं बि उहो ई था करे सघूं। रब अहिड़े क़िस्म जा दरवाज़ा बंदि करे छॾिया आहिनि, अल्लाह ताला पंहिंजे फज़ल सां उन्हनि खे खोले, उहे जेके शयूं आहिनि ख़तमु थी वञनि त पोइ वरी आसान थी वेंदो। बेदबी कजे थी, गुस्ताखी कजे थी, रोज़े अक़दस ते अदब जी जाइ आहे, एहतराम जी जाइ आहे। उते असीं जहाज जा ॿिया ज़ाइरीन आहिनि त उहे केॾी बेदबी था कनि, हद खां वधीक ज़ोर सां दुरूद था पढ़नि। हालांकि निहायत धीमे मोतदिल आवाज़ सां दुरूद पढ़णो आहे। वरी उन में ॿी केतिरियूं कोताहियूं थी थियनि, उहे अलॻि आहिनि। पोइ वीडियो वग़ैरह भरी थियूं वञनि, उहे अलॻि आहिनि। पोइ रब्बुल आलमीन फौरी पकड़ कोन फरमाईंदो आहे, ढिर ॾींदो आहे, ढिर ॾींदो आहे, लेकिन पोइ पकड़ कंदो आहे त पोइ अहिड़ी सख़्तु पकड़ कंदो आहे, दुनिया दंग रहिजी वेंदी आहे। काफ़रनि खे इन ते को अफ़सोस कोन्हे त भई असांखे को मदीने मके वञिणो आहे,
जो असांजो बंदि थी वियो, उन्हनि खे को बि अफ़सोस कोन्हे, मग़रिबी माण्हुनि खे को अफ़सोस कोन्हे, लेकिन हिकिड़ो कलमे गो जे सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते कलमो पढ़ियो आहे, उन जे लाइ यकीनन फ़िक्र जी ॻाल्हि आहे त असीं केतिरो केॾी वॾी नेमत खां महरूम थी वियासीं। जेसीं ताईं नेमत आहे एतिरी उनजी एतिरो क़दुरु नथो थिए, नेमत वञण खां पोइ अहसासु थो थिए कि केॾी वॾी नेमत असां खां वञी चुकी आहे। अल्लाह ताला आसान फरमाईंदो तो उते अगरि जेको सलाम पढ़े तो पाण फरमायूं त आउं सलाम उहो पाण ॿुधां थो ऐं उनजो जवाबु ॾियां थो। इहा केॾो वॾो एज़ाज़ आहे, केॾो वॾो एज़ाज़ आहे। अल्लाह ताला सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे मख़सूस क़िस्म जी हिकिड़ी हयात अता कई आहे, जंहिंजे करे पाण ॿुधनि बि था, जवाब बि ॾियनि था। अहिड़े तरीक़े सां उलमा किराम फरमायो त जॾहिं का मुसीबत हुजे त अहिड़ी सूरत में अगरि कसरत सां दुरूद शरीफ़ पढ़ियो वञे त उन सां मुसीबत टरियो थी वञे, आफ़त टरियो थी वञे। हिकिड़ो त आहे अल्लाह रब्बुल आलमीन खां घुरिजी, या अल्लाह इन आफ़त खे दूर फरमा, इन मुसीबत खे दूर फरमा, यकीनन दूर फरमाईंदो। ॿियो आहे सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते कसरत सां दुरूद शरीफ़ पढ़े। हिते आहे त दुरूद इब्राहिमी पढ़े, सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पढ़े, ऐं रोज़े अक़दस ते आहे त उते अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह। हिते ख़िताब करे पढ़ण खां इन करे मना कयो वेंदो आहे जो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रोज़े अक़दस में त तशरीफ़ फरमा आहिनि, पंहिंजे शान जे मुताबिक़ पाण हर जाइ ते हाज़िर नाज़िर कोन आहिनि। इन जे करे हिते इहो ई दुरूद इब्राहिमी पढ़बो या सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पढ़बो, हिते कोन चइबो अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह। हर शइ में जेका तालीम आहे सहाबा किराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन इहो ई दुरूद इब्राहिमी पढ़ंदा हुआ। अलबत्ता रोज़े अक़दस ते बाज़े सहाबा खां इहा शइ मनक़ूल आहे त पंहिंजे तरफ़ां कंहिं क़िस्म जो इज़ाफ़ो करणु इहो सही कोन्हे। अलबत्ता अत्तहियात अस्सलामु अलैका अय्युहन नबिय्यु व रहमतुल्लाहि व बरकातुहू, इहो पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन तालीम फरमाई आहे, तलक़ीन फरमाई आहे त नमाज़ी जेको आहे सो तहियात खे पढ़े, ताकि उहो मंज़र जेको ऐं उहो तसव्वुर इन जे साम्हूं अचे जॾहिं अल्लाह ताला ऐं सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में कलाम थियो हो ऐं सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन तोहफ़ो पेश कयो हो, अत्तहियातु लिल्लाहि वस्सलवातु वत्तय्यिबात। उन जे जवाब में अल्लाह फरमायो अस्सलामु अलैका अय्युहन नबिय्यु व रहमतुल्लाहि व बरकातुहू। सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन में उन ई टाइम ते फरमायो अस्सलामु अलैका अय्युहन नबिय्यु व रहमतुल्लाहि व बरकातुहू, अस्सलामु अलैना व अला इबादिल्लाहि स्वालिहीन। पाण सभिनी खे शामिल करे छॾियो, सभिनी खे शामिल करे छॾियो। तो हे अल्फाज जेके पाण उते इस्तेमालु कयूं अस्सलामु अलैका अय्युहन नबिय्यु, अल्लाह ताला सां हम कलाम हुआ, गुफ्तगू फरमाए रहिया हुआ, असांखे हुकुम आहे त तव्हां हिकायत करियो, ओही अल्फाज नक़ल कयो। बहरहाल दुरूद शरीफ़ जेको आहे सो मुजर्रब नुस्ख़ो आहे, ख़ुसूसन मसाइब जे मौक़े ते, मुश्किलात जे मौक़े ते इन जूं बरकतूं तमामु घणियूं आहिनि। हूअं बि ॾिसजे त दुरूद शरीफ़ हिकिड़ो हदियो आहे, तोहफ़ो आहे, जेको असीं सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में पेश करियूं था, तोहफ़ो था पेश करियूं। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जॾहिं दुनिया में हुआ ऐं को बि अची को हदियो पेश कंदो हो त पाण उनखे उन जे हदीअ खां वधीक बहितर हदियो ॾींदा हो। इहो संदन मामूल हो। केर बि अची का बि शइ खणी अचे बितौर हदीअ जे पाण क़बूल फरमाईंदा हुआ ऐं पोइ उन खां बहितर वरी उन टाइम ते फौरी या कुझु देरि बाद में अता करे छॾींदा। त हीअ बि हदियो आहे। जॾहिं हदियो आहे सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ाते अक़दस जी ख़िदमत में, त जीअं दुनिया में संदन मामूल हो त पाण उन हदीअ जो बदिलो ॾींदा हुआ, उम्मीद आहे त हींअर बि पाण उन हदीअ जो बदिलो ॾियनि
पंहिंजे शान जे मुताबिक़ कम से कम जेका असांजी मुश्किल ऐं परेशानी आहे, असांजो को मसइलो आहे त उन में अल्लाह ताला का दुआ घुरनि त या अल्लाह फलाणो शख़्स जेको आहे सो परेशान आहे, तू उन जी परेशानी खे दूर फरमा ऐं उन जी मुसीबत खे दूर फरमा, उन जी हाजत खे पूरो फरमा। इहो उन संदन तरफ़ां हदियो थी वियो। असांजे तरफ़ां हदियो इहो आहे जो असीं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुरूद शरीफ़ पढ़ूं था। त इहा अज़ीम शान इबादत आहे जेका अल्लाह ताला असांखे अता फ़रमाई आहे। इन जो क़दुरु करणु घुरिजे, इन जो क़दुरु करणु घुरिजे। जीअं मूं अर्ज़ु कयो त कम से कम 100 दफ़ा रोज़ाना दुरूद शरीफ़ ज़रूरु पढ़िजे। जुमे जे ॾींहुं अञा बि वधीक 500 दफ़ा पढ़िजे। अगरि दुरूद इब्राहिम ई नथो पढ़ी सघिजे त सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ासि वक़्तु कोन थो लॻे। बसि हिमत जी ॻाल्हि आहे, हिमत माण्हू करे पोइ ॾिसे त केतिरियूं उन जूं बरकतूं अल्लाह ताला जे तरफ़ां थियनि थियूं, केतिरियूं रहमतूं नाज़िल थियूं थियनि। सरकारि दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त हिकिड़े ॾींहुं जिब्रील अमीन आयो, पाण आया मजलिस में, संदन चहिरो रौनक अफ़रोज़ हो, हशाश बशाश हो, ख़ुशी महसूस थी रही। सहाबा अर्ज़ु कयो अॼु वधीक ख़ुशी महसूस थी पई थिए त पाण फरमाई त जिब्रील आयो, उन अल्लाह ताला जे तरफ़ां इहा ॻाल्हि फरमाई त जेको बि मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद पढ़े थो त असीं उन जे मथां पंहिंजूं रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल करियूं। इहो केॾो वॾो एज़ाज़ आहे जो अल्लाह असीं दुरूद पढ़ूं ऐं अल्लाह असांजे मथां पंहिंजूं ख़ुसूसी रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल फरमाए। त दोस्तो इन नेमत जो क़दुरु करणु घुरिजे, दुरूद शरीफ़ जो एहतमाम करणु घुरिजे कसरत सां। लेकिन इहे इबादतूं नफ़िली आहिनि त इहो ईअं कोन्हे त इज्तिमाही तौरु पढ़िजे, इनफ़िरादी पढ़िजे। पंहिंजे तौरु हर को 100 भेरा पढ़े थो पढ़े, भई माण्हू जमा था कनि, गॾु थियो था वञनि, पोइ दुरूद शरीफ़ थो पढ़ियो वञे या ज़िक्र थो कयो वञे, सभु नफ़िली इबादतूं। नफ़िली इबादत जी बुनियाद इहा आहे त उहो अलॻि थींदो आहे। जीअं नफ़िल असीं जमा सां नथा पढ़ी सघूं, सलात तस्वीर नफ़िल आहे, जमा सां नथा पढ़ी सघूं, अकेले पढ़ंदासूं। अहिड़े तरीक़े सां दुरूद शरीफ़ अकेले पढ़िजे, उन जूं बरकतूं आहिनि। अल्लाह ताला उन जो क़दुरु करण जी असांखे तौफ़ीक़ अता फ़रमाए। वाखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबियाइ वल मुरसलीन व अला आलिहि व सहबिहि अजमाइन। रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल ख़ासिरीन। या रहमर राहिमीन, असांजा सग़ीरा कबीरा गुनाह माफ़ फरमा, असां सभिनी जी मग़फ़िरत फरमा, असांजे वालिदैन जी मग़फ़िरत फरमा, तमाम मुसलमाननि जी मग़फ़िरत फरमा। या अल्लाह कोरोना वायरस के मुकम्मल ख़त्म फरमा, फौरी ख़त्म फरमा, जल्द ख़त्म फरमा। पूरो आलम परेशान आहे, ख़ुसूसन मुसलमान परेशान आहिनि। या अल्लाह हरमैन का महरूम आहिनि, मस्जिदनि का महरूम आहिनि, मदरसा बंदि पिया आहिनि, जिते क़ाल अल्लाह क़ाल रसूल जूं सदाऊं बुलंद थींदियूं आहिनि। या अल्लाह यकीनन असांजे बद अमलिन जो इहो नतीजो आहे। लेकिन जीअं या अल्लाह तो असां ते मुसलसल तुंहिंजा महिरबानियूं नाज़िल पई थियनि, जंहिंजे करे असीं ज़मीन ते हली चली सघूं पिया, खाई पी सघूं पिया। या अल्लाह हिन वबा खे तूं ख़त्म फरमा, जल्दी ख़त्म फरमा, फौरी ख़त्म फरमा, इन जे असरात खे ख़त्म फरमा। ॿियूं जेके मूज़ी बीमारियूं उन्हनि सभिनी खे ख़त्म फरमा। कोरोना वायरस में जेके मुब्तला आहिनि उन्हनि सभिनी खे आफ़ियत अता फरमा, शिफ़ा अता फरमा, मुकम्मल छोटकारो अता फरमा। जेके वफ़ात करे विया आहिनि उन्हनि जी कामिल मग़फ़िरत फरमा। या अल्लाह जेके मुसलमान परेशान हालनि जी परेशानियुनि खे दूर फरमा, जेके कर्ज़दारनि खे कर्ज़ का निजात अता फरमा, जेके बेरोज़गारनि खे रिज़्क़ हलाल तय्यब वाफ़िर अता फरमा, जेके बीमार उनके आफ़ियत अता फरमा। क़ाज़ी शौकत साहिब के, मजीद अहमद साहिब के, उनके साहिबजादे के आफ़ियत अता फरमा। या अल्लाह पंहिंजे फ़ज़्ल करम सां तमाम बीमारनि खे आफ़ियत अता फरमा। डॉक्टर मुजाहिद साहिब कोरोना बीमारी में मुब्तला है, या अल्लाह उनके आफ़ियत अता फरमा। उन जी पोटी कैंसर में मुब्तला है, या अल्लाह उनके मुकम्मल सेहत या बना। ॿिया बि जेके बीमार आहिनि, या अल्लाह जिन जिन मर्ज़नि में पंहिंजे फ़ज़्ल करम सां उन्हनि सभिनी खे आफ़ियत अता फरमा। जिन बि असांखे दुआउनि जे लाइ चयो आहे उन्हनि जा नाला यादि कोन्हनि,
या अल्लाह पंहिंजे फज़लो करम सां उन्हनि सभिनी खे आफ़ियत अता फ़रमा, शिफ़ा अता फ़रमा, सेहत अता फ़रमा। ख़ा मर्द हुजनि, ख़ा औरतूं हुजनि, जवान हुजनि, पोड़ा हुजनि। या अल्लाह उन्हनि सभिनी खे आफ़ियत अता फ़रमा। या अल्लाह जेके पंहिंजे नियाणियुनि जे रिश्तनि में परेशान आहिनि, बहितर खां बहितर रिश्तनि जो उन्हनि जे लाइ इंतज़ाम फ़रमा। जिन घरनि में नाचाकी आहे उन्हनि जी नाचाकीअ खे चाकीअ में महबत में पैदा तब्दील फ़रमा। उन्हनि में महबतूं पैदा फ़रमा। जेके औलाद जा ख़्वाहिशमंद आहिनि उन्हनि खे नरीना साली औलाद अता फ़रमा। असां सभिनी जूं तमामु जाइज़ हाजतूं पूरियूं फ़रमा, तमामु परेशानी दूर फ़रमा। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम वतुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। वसल्लल्लाहु तआला अला खैर खल्क़िही मुहम्मद व अला आलिहि व सहबिही अजमईन। आमीन बिरहमतिक या अरहमर राहिमीन।